हिक आलमी तहक़ीक़ में इहो साम्हूं आयो आहे त नफ़रत ऐं कावड़ जहिड़ा नाकारी जज़्बा बि माण्हुनि जी ख़ुशीअ जो सबबु बणिजी सघनि था। हिक आलमी रिसर्च मूजिबि जेकॾहिं माण्हू अहिड़नि जज़्बनि खे महसूसु करे सघनि जंहिंजी खेनि ख़्वाहिश हुई त पोइ खणी उहा नफ़रत ऐं कावड़ छो न हुजे, उन्हनि जी ख़ुशीअ जो सबबु बणिजंदी आहे। आलमी तहक़ीक़ मां ख़बर पवे थी त तकलीफ़ खां बचाव ऐं ख़ुशीअ जे जज़्बनि खे महफ़ूज़ करण ई ख़ुशीअ जो नालो न आहे। महक़ीक़नि रिसर्च में शरीक माण्हुनि खां सवाल कयो त हू उन जज़्बे बाबति ॿुधाइनि जंहिंखे हू महसूसु करण जी ख़्वाहिश रखंदा हुआ ऐं उन ख़्वाहिश जे पूरे थियण ते संदनि अहसास कहिड़ा हुआ। तहक़ीक़ में अमेरिका, ब्राज़ील, चीन, जर्मनी, घाना, इसराइल, पोलैंड ऐं सिंगापुर जी यूनिवर्सिटियुनि जा 2300 शागिर्द शरीक थिया। महक़ीक़नि जी टीम जे अहम मेंबर मूजिबि जेकॾहिं अव्हां इन जज़्बे खे महसूसु करे वठो जंहिंजी अव्हां खे ख़्वाहिश आहे त पोइ खणी उहो जज़्बो नाकारी छो न हुजे, अव्हां जी ख़ुशीअ जो सबबु बणिजी सघे थो। तहक़ीक़ में साम्हूं आयो त 11% माण्हू अहिड़ा बि आहिनि जेके मोहबत ऐं हमदर्दी जहिड़नि हाकारी जज़्बनि खे महसूसु ई नथा करणु चाहिनि, जॾहिं त 10% अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके कावड़ ऐं नफ़रत जहिड़नि नाकारी जज़्बनि खे महसूसु करण जा ख़्वाहिशमंद आहिनि। महक़ीक़ मिसाल ॾिनो त जेतोणीकि हिक औरत गारगंद कंदड़ मुड़ुस सां रिश्तो ख़तमु नथी करे सघे ऐं हूअ ईअं नथी करे त उन मर्द सां मोहबत न करे हूअ वधीक ख़ुशी महसूसु करे सघे थी। हिन तहक़ीक़ सां वाॻियल यूनिवर्सिटी ऑफ कैम्ब्रिज जे प्रोफेसर चयो त हिन तहक़ीक़ ख़ुशीअ बाबति आम तसवुरनि खे चैलेंज कयो आहे।